सुबुह लॻ मौज़िर शख़्सियत मरहूम मियां साईं अब्दुल नबी पीरज़ादा जे चालीहे जी ख़ैरात ऐं पग जी रस्म पीरज़ादा हाउस ॻोठ मियां मीर मोहम्मद पीरज़ादा ते थी गुज़री। पीपी ते नौजवान अॻवान इलाइक़े जी अवाम जी दिलनि ते राज कंदड़ ग़ुलाम मुजतबा उर्फ़ मियां मोहम्मद मिठल पीरज़ादा चेयरमैन यूनियन काउंसिल समी खे पग जो पहिरियों वर दरगाह आलिया मशहूर शरीफ़ जे सज्जादा नशीन अलहाज शफ़ी मोहम्मद मशहूरे ॾिनो। ॿियो वर इलाइक़े जे बर्ख ज़मींदार पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान नवाबज़ादा सरदार ग़ुलाम रसूल ख़ान सैतो ऑफ नओं ॻोठ सैता ॾिनो। सिंध जे बहादुर लीडर शहीद बशीर ख़ान कुरैशी जे फर्ज़ंद कोसैन ख़ान कुरैशी, सरदार ज़ादा निसार अहमद ख़ान सैतो, सरदार गाज़ी सलाउद्दीन ख़ान डहराज, जमाल महमूद खोड़ो, सरदार ज़ाहिद ख़ान सामटियो, वॾेरो आबिद ख़ान सैतो, मुहर्रम ख़ान मंगणे जो, वॾेरो दीदार ख़ान ओठो, सैयद इमरान अली शाह जीलानी, उल्फत सैतो, बख्त सैतो, ख़ादिम सैतो ऐं इलाइक़े जे मोज़िर शख़्सियतुनि जमायत क़ासमिया जे फ़क़ीरनि, दरगाह आलिया सोनो जतोई जे फ़क़ीरनि, सियासी समाजी अॻवाननि, पार्टी वर्कर वॾे अंग में शिरकत कई। आख़िर में लंगर तक़सीम करे दुआए ख़ैर घुरी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची